बंगला उते पिया आहिनि, बंगलन में धूड़ पे वैसे, पर बंगलन वारा विया हलिया। कुर्सियूं पियूं आहिनि, कुर्सियुनि वारा विया हलिया। गाॾियूं बीठियूं आहिनि, गाॾियुनि जा धणी विया हलिया। ज़मीनूं पियूं आहिनि, ज़मींदार विया हलिया। जागीर पिया आहिनि, जागीरदार विया हलिया। दुकान पिया आहिनि, सेठिया विया हलिया। ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां, जलसो लॻो पियो आहे, एॾो वॾो तव्हां इंतज़ाम कयो आहे। अॼु जलसे मां लॻो त मूं चयो वाकई राशिद महमूद जे कद जे मुताबिक़ तव्हां जलसे जो इंतज़ाम कयो आहे। जेतिरी अल्लाह हुनखे इज़त ॾिनी आहे, तव्हां बि वाक़ई जलसे जो वॾो ख़र्च कयो आहे। अल्लाह तव्हांजी महिनतनि खे क़बूल फरमाए। एॾो वॾो इंतज़ाम, जलसो लॻो पियो आहे, स्टेज ठहियो पियो आहे, माण्हू वेठा आहिनि थिया, माइक रखियो आहे, पर ख़ालिद महमूद कोन्हे को। सभु कुझु इंतज़ाम आहे, अब्दुल गफूर कासमी कोन्हे। केॾा वियो अब्दुल करीम बेर शरीफ वारा, केॾा वियो साईं अब्दुल समद हालेजी शरीफ वारा, केॾा वियो सईद अब्दुल्ला शाह बुखारी, केॾा वियो साईं अब्दुल रज़ाक मेखो, केॾा वियो फ़कीर अब्दुल कादर रिंद फ़कीर। मौली अहमद मल्हा चयो, अॼु न अगूणी न भेणी न भाग्या, दूर विलायत कहीं वाग्या, बनी वनी जा वारिस जाग्या, मालिक ॿिया थिया माल त साग्या, दर ते धारिन भोरी भाग, दुनिया दर गुज़र जो माग। दुनिया दर गुज़र जो माग आहे, हिते कोई कोन रहंदो।